ओम शांति। अजय जी मुरली जी तारीख है 26/4/2021। आज मुरली में गीत आए तू रात गवाई सुमी करे। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो कि असांजो जीवन हीरे जीअं हुयो हाणे कौड़ी जीअं थी वियो आहे। ये त कॉमन ॻाल्हि आहे, नंढा ॿार बि सम्झी सघंदा आहिनि। बाबा ॾाढी सहज रीति सम्झाईंदा आहिनि जो कोई नंढो ॿार बि सम्झी वञे। सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहियूं त नंढा नंढा ॿार बि वेठा हूंदा आहिनि न। परंतु उहो सत्संग आदि में जो ॿुधंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि उहे सभु कथायूं आहिनि। कथा कोई ज्ञान थोड़ी आहे, ठहियल कहानी हूंदी आहे। कथा अर्थात ठहियल कहानी। गीता जी कहानी, रामायण जी कहानी, भिन्न भिन्न शास्त्र आहिनि जंहिंजी कहानी वेही करे ॿुधाईंदा आहिनि। उहे सभु आहिनि कथायूं। कहानियुनि सां कुझु फ़ाइदो थोड़ी हूंदो आहे। ही सत्यनारायण जी अथवा नरसा श्री नारायण जी सच्ची सच्ची कहानी आहे। इहे ॿुधण सां तव्हां नरक सां श्री नारायण ठही वेंदव। इहे अमर कथा बि आहे न। तव्हां निमंत्रण ॾींदा आहियो कि अचो अमर कथा तव्हांखे ॿुधायूं त तव्हां अमरलोक में हली वेंदव। त बि कोई सम्झंदा न आहिनि। शास्त्रनि जी कहानी ॿुधण ईंदा आहिनि, ॿुधंदा बि आहे। शास्त्रनि जी कहानी ॿुधंदा आया आहिनि, मिलंदो त कुझु बि न आहे न हुन सां। वञी करे लक्ष्मी नारायण जे मंदिर में वेंदा आहिनि, दर्शन आदि कंदा आहिनि, महात्मा जो दर्शन कंदा आहिनि। इहे हिकु रस्म रिवाज हलियल आई आहे न। ऋषि मुनि आदि जो थी करे विया, हुननि जे अॻियां मथो टेकदा ईंदा आहिनि। पुछो रचना ऐं रचना जी कहानी जो पतो अथव त चईंदा न। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न कि इहे रचना ऐं रचना जी कहानी त ॾाढी सहज आहे। अल्लाह ऐं ॿिए जी कहानी बल प्रदर्शनी में जो ईंदा आहिनि उहा कहानी त ठीक रीति ॿुधी वेंदा आहिनि, परंतु पवित्र न रहंदा आहिनि। सम्झंदा आहिनि कि विकारनि में वञण त हिकु रस्म रिवाज आहे ऐं अनादि आहे। इहे रस्म रिवाज अनादि आहे। मंदरनि में बि देवताउनि जे अॻियां वेंदा आहिनि त चईंदा आहिनि तव्हां संपूर्ण निर्विकारी आहियो। पोइ ॿाहिरि ईंदा आहिनि त विकार में वञणु चईंदा आहिनि कि विकार में वञण त अनादि आहे। हिन बग़ैर दुनिया कीअं हलंदी। लक्ष्मी नारायण आदि जा बि त ॿार हुया न। ईअं चई छॾंदा आहिनि त पोइ अहिड़नि खे छा चऊं। मनुष्य त कलप अर्थात मनुष्य जो कलप मर्तबो त ॾेई न सघंदा आहियूं न। देवताऊं बि मनुष्य हुया, केतिरा सुखी हुया न। हाणे देवताउनि खे मनुष्य थोड़ी चई सघंदासीं। उहे त दैवी गुण वारा देवता हुया न। उन्हनि जी दुनिया में केतिरा सुख हुया। लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो न। तव्हां ॿारनि खे बाबा केतिरी सहज ॻाल्हियूं ॿुधाए थो। बरोबर इहे भारत स्वर्ग हुयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। चित्र बि आहिनि न। इहे त सभु मञंदा आहिनि कि सत्युग में उन्हनि जो राज्य हुयो। हुते कोई दुखी न हुया, संपूर्ण निर्विकारी हुया। हुननि जे मंदिर में हुननि जा मंदिर बि वॾा वॾा आहिनि न। हुननि जो 5000 वर्ष पहिरियों राज्य हुयो। हाणे त आहे न। हाणे त कलयुग जो अंत आहे। मनुष्य आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। भगवान त मथे ई निर्वाण धाम में रहंदो आहे न। असल में असां आत्मायूं बि उतां जी रहण वारियूं आहिनि। हिते ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण। पहिरियों असां लक्ष्मी नारायण जे राज्य में हुयासीं। हुते ॾाढो सुख आनंद हुयो। पोइ 84 जन्म वरितासीं। गायल बि आहे 84 जो चक्र। असां सूर्यवंशी में 1250 वर्ष राज्य कयो। हुते अथाह सुख हुयो। संपूर्ण निर्विकारी हुयासीं न। हीरे जवाहरातनि जो महल हुयो। असां राज्य कयो। पोइ 84 जन्मनि में हाणे अची करे असां पतित थी विया आहियूं। इहे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। अधु कल्प सुख राम राज्य में हुयो। पोइ मनुष्य जी वृद्धि थींदी आई आहे न। हाणे सतयुग में 9 लख हुया। सतयुग अंत में वृद्धि थींदी थींदी 9 लख खां 2 करोड़ थी वेंदा। पोइ 12 जन्म त्रेता में वरितासीं।
हुते बि सुख चैन हूंदो, हिकु ई धर्म हूंदो। पोइ छा थियो, पोइ रावण राज्य शुरू थियो। राम राज्य रावण राज्य ॾिसो केतिरो सहज रीति बाबा सम्झाइनि था न। नंढा नंढा ॿारनि खे बि ईअं ॿुधाइणो खपे। ॿियो छा थियो, ईअं कहानी करे ॿुधाइणी आहे। हुते वॾा वॾा सोने हीरे जा महल हुया, पोइ अर्थक्वेक थिया, पोइ अंदरि हली वियो। जॾहिं भारतवासी विकारी थिया त ही अर्थक्वेक थी न, पोइ रावण राज्य शुरू थियो। पवित्रता सां अपवित्र में अची वियासीं न। चईंदा बि आहिनि सोने जी लंका अंदरि हली हुई। कुझु त बचियो हूंदो जंहिंसां पोइ मंदिर आदि ठाहिया हूंदनि। भक्ति मार्ग शुरू थियो, मनुष्य विकारी थियण लॻिया। पोइ रावण राज्य हलियो त आयु बि कम थी वई न। असां निर्विकारी योगी खां विकारी भोगी थी वियासीं। यथा राजा रानी तथा प्रजा सभु विकारी थी विया न। ये कहानी केतिरी सहज आहे न। नंढा नंढा ॿार बि ये कहानी ॿुधाईंदा त वॾा वॾा माण्हुनि जो मुंहुं हेठि थी वेंदो। हाणे बाप ॿुधाइनि था न, बाप चवनि था की मां तव्हांखे जीअं ॿुधायां थो उअं ई तव्हांखे बि ॿुधाइणो आहे। मां त ज्ञान जो सागर पतित पावन आहे न। अच्छा, द्वापर में भोगी पतित थिया, पोइ ॿिया धर्म बि शुरू थी विया। अमृत जो नशो हुयो उहो खलास थी वियो। हाणे जेको बाबा पाण खे ज्ञान अमृत पीआरे थो, पोइ जेके प्रालब्ध भोगदासीं हुनजो नशो खलास थी वेंदो। लड़ाई झगड़ा थियण लॻी वेंदा। द्वापर खां वठी करे लड़ाई झगड़ा थींदा, असां आत्माउनि जा गिरती कला थींदी वेंदी। कलयुग में त असां ॿियो ई विकारी थी वेंदा आहियूं। पत्थर जी मूर्तियूं ठाहींदा आहियूं, हनुमान गणेश जी। पत्थर बुद्धि थी वेंदा आहियूं त पत्थरनि जी पूजा कंदा रहंदा आहियूं। सम्झंदा आहियूं कि भॻवान बि पत्थर टिकर में आहे। ईअं चईंदे चईंदे भारत जी इहा हालत थी वई। हाणे पोइ बाप चईंदा आहिनि विष खे छॾे करे अमृत पीओ, पवित्र रहो, पोइ राज़ी वापसि मिली वेंदी। विष छॾो त पोइ मनुष्य खां देवता ठही वेंदा, परंतु विष छॾंदा न आहिनि न। विष अर्थात विकार। विष जे लाइ केतिरो मारदा आहिनि न, तंग कंदा आहिनि। तॾहिं त द्रौपदी पुकारदी आहे। तव्हां सम्झंदा आहियो कि अमृत पीअण बगैर असां देवता कीअं ठहींदासीं। सत्युग में त रावण हूंदो ई न। बाप चईंदा आहिनि जेसिताईं श्रेष्ठाचारी न ठहींदा स्वर्ग में कीअं अची सघंदा। जो श्रेष्ठाचारी हुया उहा हाणे भ्रष्टाचारी थी विया आहिनि। पोइ हाणे अमृत पी करे श्रेष्ठाचारी ठहो। बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। छा गीता भुलिजी विया आहियो? गीता रची मां न, नाम कृष्ण जो विधियो अथव। गीता में बि लिखल आहे न काम शत्रु। हिन लक्ष्मी नारायण खे राजाई कीअं ॾिनी? ज़रूर भगवान ई ॾिनी हुई न। अगले जन्म में भगवान ही राजयोग सिखाई, नाम विझी छॾियो अथनि कृष्ण जो। त सम्झाइण जी प्रैक्टिस करणी आहे न। आहे ॾाढो सहज। बाबा खे केतिरो समय लॻो? अधु घंटे में एतिरी सहज ॻाल्हि बि सम्झी न सघंदा आहियो न। हिन करे बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु हिकु नंढी कहानी वेही करे कंहिंखे सम्झायो। हथ में चित्र खणो। सत्युग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ त्रेता में राम सीता जो, पोइ द्वापर में रावण राज्य। केतिरी सहज कहानी आहे न। बरोबर असां देवी देवता हुयासीं न, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया आहियूं। हाणे पंहिंजे के देवता न सम्झण जे कारण हिंदू चई छॾंदा आहिनि। धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट सां धर्म श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ जो हुयो पंहिंजो। हाणे धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट ठही विया आहिनि। ईअं नंढी नंढी बालकियूं वेही करे भाषण करनि, सॼी सभा में हीअर थी वञे कि वापसि खां ॿुधायो। बाबा सभी सेंटर्स वारनि खे ॿुधाइनि था न। हाणे ईअं वॾा त न सिखनि था त नंढी नंढियूं कुमारियुनि खे सेखारियूं। कुमारियुनि जो नाम बि आहे न। दिल्ली बॉम्बे में ॾाढी सुठी सुठी कुमारियूं आहिनि, पढ़ियल लिखियल आहिनि। हुननि खे खड़ो थियणो खपे।
उथणो खपे, केतिरो कम करे सघंदियूं आहिनि। अगरि कुमारी भी रही त नाम भालो थी वेंदो। साहूकार कर जी त मुश्किल ई हिम्मत रखदी आहे। साहूकारी जो नशो हूंदो अथसि न, दहेज आदि मिलंदो आहे त बसि कुमारी शादी करे कारो मुंहुं करे छॾंदी आहे। पोइ सभिनि जे अॻियां झुकणो ई त पवंदो अथसि। त हिकु त विकारी थींदी आहे, पोइ झुकणो बि पवंदो अथसि। त बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि, परंतु पारस बुद्धि ठहिण जो ख़्याल ई न ईंदो अथनि न। ॾिसो, जो न पढ़ंदा आहिनि उहो बि अॼुकल्ह MP MLA आदि ठही वेंदा आहिनि। पढ़ाई सां त छा छा ठही सघंदा आहियूं। त पढ़ाई त सहज आहे न, ॿियनि खे बि वञी करे सेखारिणो खपे, परंतु श्रीमत ते न हलंदा आहिनि त पढ़ंदा बि न आहिनि। ॾाढी सुठी सुठी कुमारियूं आहिनि, परंतु पंहिंजो ई नशो चढ़ियल अथनि। थोरो कमु कयनि त सम्झदियूं आहिनि असां त ॾाढो कमु कयो आहे, अञा त ॾाढो कमु करिणो आहे। अॼुकल्ह फैशन में ई कुमारी रहंदी आहे, हुते त नेचुरल श्रृंगार रहंदो। हिते त केतिरो आर्टिफिशियल श्रृंगार कंदा आहिनि न, सिर्फ़ु वार ठाहिण जा ई केतिरा पैसा वठी वठंदा आहिनि। इहो आहे माया जो पाप, फॉल ऑफ माया। माया जा विकार, रावण राज्य, पोइ राइज ऑफ राम राज्य अर्थात परमात्मा बाप जो राज्य। हाणे राम राज्य स्थापन थिए थो, परंतु तव्हां महिनत त करो त तव्हां छा ठाहींदव। महिनत न कंदा पोइ त तव्हां छा ठाहींदव। अगरि पढ़ंदव न त वञी करे उते पाई पैसे जी प्रजा ठाहींदव। अॼुकल्ह जा वॾा वॾा माण्हू सत्य में सभु प्रजा में ईंदा। साहूकार सिर्फ़ु सुठो सुठो चई करे धंधे में लॻी वेंदा आहिनि न, अॻियां जी दुनिया जे लाइ त कमाइनि नथा। हिन ई दुनिया जे लाइ कौड़ियुनि जी पिछाड़ी पियल आहिनि। बाप चए थो त हितां जा जेका साहूकार ज्ञान ॿुधंदा, सुठो सुठो त चईंदा, पोइ पंहिंजे धंधे में लॻी वेंदा आहिनि त ॾाढो सुठो प्रभावित बि थींदा आहिनि। पोइ छा थींदो आख़िर, पोइ वञी करे उते प्रजा ठहींदा। छो जी हिन ज्ञान में त पोइ ज्ञान ॿुधी करे सम्झी करे पोइ सुठी पढ़ाई बि करणी आहे, हुनखे धारणा बि करिणो आहे ऐं कमाई बि करणी आहे ॿियनि खे ॿुधाए करे। प्रभाव उते वञी, हिते त उहो प्रभावित त थींदा आहिनि ज्ञान ॿुधी करे, परंतु कमाई न कंदा आहिनि त उते प्रजा ठहींदा। जो महिनत कंदा उहो राम राज्य अर्थात गद्दी ते वेहींदा न। सम्झाइण त ॾाढो सहज आहे। हिकु कहानी जे नशे में कोई रहे त बेड़ो पार थी वञे। असां शांति धाम वेंदासीं, पोइ सुख धाम में ईंदासीं। बसि यादि कंदा रहो, कराईंदा रहो, तॾहिं त उच्च पद पाईंदा। अटेंशन पढ़ाई ते ॾियणो आहे। चित्र हथ में हुजे, जीअं बाबा जॾहिं लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा हुया, चित्र जेब में पियो हूंदो हुयो। चित्र नंढो बि हुयो ऐं लॉकेट में बि हुयो। उन ते सम्झाइणो आहे। बाबा चवंदा आहिनि कि पाण वटि चित्र नंढा बि हुजनि ऐं लॉकेट में बि हुजनि, उन्हनि ते सम्झाइणो आहे। ये बाबा आहे, हुन द्वारा वरसो थो मिले। हाणे पवित्र ठहो, बाप खे यादि करो। केतिरी नॉलेज आहे न हिन मेडल्स बैच में बि। हा, हिन में ई सॼो ज्ञान आहे। हिन ते सम्झाइण त ॾाढो सहज आहे। सेकेंड में बाप खां स्वर्ग जो जीवन मुक्ति जो वरितो। कोई बि सम्झाए त जीवन मुक्त पद जो अधिकारी ठही वेंदो। बाक़ी पढ़ाई अनुसार उच्च पद पाईंदा। त बाबा चवनि था स्वर्ग में त ज्ञान जेको बि ॿुधंदा स्वर्ग में त ईंदा, लेकिन अगरि इहे पढ़ाई सुठी रीति पढ़ंदा, रोज मूल्य ॿुधंदा, बाबा खे यादि कंदा, ज्ञान खे सम्झंदा, जीवन में धारण कंदा, ॿियनि खे ॿुधाईंदा, त उते उच्च पद पाईंदा। पिछाड़ी में ईंदा त सभी न, वृद्धि त थींदी सही। देवी देवता धर्म ऊंचा, उहो बि त हिते ई ठहींदो न। प्रजा त लाखों ठहींदी। सूर्यवंशी घराने में अचणु, उच्च घराने में अचणु त महिनत जो कमु आहे न। सर्विस करण वारा ई उच्च पद पाईंदा। हुननि जो नाम बि बालो आहे न।
ॾिसो कुमारिकाएं जनक आहे सुठो सेंटर संभालदियूं आहिनि, कोई खिटपिट न। बाप चईंदा आहिनि सी नो ईवल टॉक नो ईवल, पोइ बि अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि। छा वञी करे ठहींदा न, एतिरी सहज सर्विस बि न करे सघंदा आहिनि। नंढी नंढी बालकियूं बि सम्झाए सघंदियूं आहिनि, कंहिंखे बि ॿुधाए सघंदियूं आहिनि। बंदर सेना त मशहूरु आहे, सीतायूं जो रावण जी जेल में फसियल आहिनि, उन्हनि खे छुड़ाइणो आहे न। कथायूं त छा ठाहे छॾे अथनि, ईअं कोई भाषण करे। बाक़ी सिर्फ़ु चईंदा फलानो ॾाढो प्रभावित थियो, पुछो तव्हां छा ठहणु चाहींदा आहियो, सिर्फ़ु ॿियनि खे ई चईंदा आहिनि कि हिन ज्ञान जो इहो ज्ञान त ॾाढो सुठो आहे, लेकिन ख़ुदि वञी करे छा ठहींदा इहो कुझु बि न पतो अथनि। ख़ुदि कुझु सम्झंदा न आहिनि कि हिन सां फ़ाइदो छा आहे। अच्छा, ओम शांति। वरदान आहे नॉलेज जी लाइट माइट द्वारा पंहिंजे लक खे जगाइण वारा सदा सफलता मूर्त ठा। जो ॿार नॉलेज जी लाइट ऐं माइट सां आदि मध्य अंत खे ॼाणे करे पुरुषारत कंदा आहिनि, हुननि जी सफलता अवश्य थींदी आहे। सफलता प्राप्त थियण बि हिकु लक जी निशानी आहे। नॉलेजफुल ठहिण ई लक खे जगाइण जो साधन आहे। नॉलेज सिर्फ़ु रचयिता और रचना जी ही न आहे, लेकिन नॉलेजफुल अर्थात हर संकल्प, हर शब्द, हर कर्म में ज्ञान स्वरूप हुजे, तॾहिं सफलता मूर्त ठहींदा न। अगरि पुरुषारत सही हूंदो बि सफलता न ॾेखारी में ॾे त छा सम्झणो खपे कि असफलता न आहे, ये परिपक्वता जो साधन आहे। अर्थात असांखे बाबा हर हिकु ॻाल्हि में अनुभवी थो ठाहे, छो जी जेसि ताईं परिस्थिति न हूंदियूं पाण हुनखे ज्ञान युक्त हुनखे सॉल्व न कंदासीं, सुलझाईंदासीं न, त पाण पक्का कीअं थी वेंदासीं। इन करे तव्हां पंहिंजो पुरुषारत ठीकु कंदा रहो, ऐं जेके बि ॻाल्हियूं अचनि थियूं अगरि किथे असफलता प्राप्त थी थिए त सम्झो बाबा असांखे कोई पाठ थो पढ़ाए, ज्ञान स्वरूप असांखे पक्को थो ठाहिण लाइ इहे परिस्थितियूं आयूं आहिनि ताकी असां पक्का थियूं, अनुभवी थियूं, तॾहिं त ॿियनि खे बि सम्झाए सघंदासीं न। स्लोगन आहे न्यारो ठही करे कर्मेंद्रियनि सां कर्म करायो त कर्मातीत स्थिति जो अनुभव सहज करे सघंदा। अच्छा, ओम शांति।